मूसा कई चक्कर मां तोखे चयो त मीर खे मारियो वञे, पर तो मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। इहो ई जवाब ॾिनई त मीर मुंहिंजो भाउ आहे। हाणे ॾिठी पंहिंजे भाउ जो मूसा कहिड़ो हशर करे वियो। पलांद कबो चाचा, गाए वॼाए कबो, या नवाब जी चाल आहे। चाल कंहिंजी बि हुजे मूसा, पर पहिरीं न मीर खे मारणो आहे। मीर खे मारे राणी खे घर वठी अचणो आहे। उन खां पोइ नवाब खान ऐं हाशू जो सोचींदासीं। जीअं तो चयो न, ईअं ई थींदो चाचा। इहो मीर हाणे मरंदो, जिथे बि मिलियो न पूरो करे छॾींदासीं। मूसा हाणे मीर जे मिलण जो इंतज़ार न कबो, उनखे उनजे घर में अहिड़ी दुफ़ कबो। इहो प्रोग्राम अॼु ई राति ठाहियूं था चाचा। इहो न सोच त मूसा मुड़ण वारो। मूसा अणमोट आहे। जेकॾहिं बाहि में लाहींदे न त बुलंदो। मूसा हाणे बारूद जी बाह ॿारणी आहे। जे सभिनी खे मूं कपड़ भेड़ो न कयो, सुख जो साह न खणंदुसि। उन जी शुरूआत मीर खां कंदासीं चाचा। मूं मीर जूं घणई ग़लतियूं बर्दाश्त कयूं, पर हाणे न। मूसा तुंहिंजी ऐं मुंहिंजे घर जी बर्बादी जो कारण इहो मीर आहे। हलीमा ऐं शामीर खे मारण वारो बि इहो कमीनो मीर आहे। तुंहिंजी मां खे मारण वारो बि इहो मीर आहे। मुंहिंजे ई घर में खड़ी मुंहिंजे मथां बंदूक रखे मूंखे अगवा करे राणी सां शादी करण वारो बि इहो मीर आहे। तूं ई ॿुधा मूसा, मीर खे माफ़ी मिली सघे थी? मीर हाणे सजे था मन तो चाचा। मूसा मूंखे माफ़ करे छॾिया। मां कमज़ोर बणिजी वियुसि। बख़्शल तूं कमज़ोर पइजी वएं या मौत जे ख़ौफ़ खां डिॼी वएं, ठीकु आहे। पर मीर खे कहिड़े ख़ौफ़ वराए जो हुन वञी नवाब सां हथ मिलायो। मीर नवाब खान जे धोखे में अची वियो। उन राति नवाब खान जेको ड्रामो ठाहियो हो न, उन जो हिसो मां बि आहियां। तो जो खणी ईअं चयो ॻोठ जे मथां मूं ऐं मूसा हमिलो कयो, पोइ बि मीर खे नवाब खान जो साथ ॾियणु न खपे। हा, मीर नवाब जे चालाकियुनि खे कॾहिं बि कोन सम्झी सघंदो चाचा बावल। हिन जे करे त तव्हांखे 5-6 महीननि खां चवंदो तो वतां त अहिड़े बेवकूफ़ खे मरणु खपे। न हूंदो न मथे में सूर पवंदो। असुल कमीन पाई त सूबेदार असद ऐं हाशू जी आहे। एॾे बशकल तोखे त ख़बर आहे इहे ॿई नवाब खान जा गुड आहिनि। इन्हनि ॿिन्हिनि खे निपण में देरी कान लॻंदी। रुॻो मूसा तूं थोरी सचाई कर। हिन वक़्तु सभ जा सभ नवाब जे चालुनि जो शिकार बणिजी विया आहिनि। ऐं जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, हिन महिल नवाब सिजावल खान खे पंहिंजी मुठीअ में क़ैद करण जी कोशिश कंदो ऐं पूरो ज़ोर लाईंदो त जीअं सिजावल सां ठाह थी वञे। सजावल खान बि नवाब खान सां मिली वञे त पोइ खणी जो हुननि जी ताक़त ॿीणी थींदी। पर असां पोइ ते हटण वारा न आहियूं। या मरंदासीं या मारींदासीं। गुरु नवाब जा रोलू कुत्ता सभ हदूं उरागे चुका आहिनि। हाणे जेसीं ताईं असां इन्हनि खे काबू न कंदासीं, इहे नंबरवार असांखे चक हणंदा रहंदा। मुख हाशू आहे मूसा, ऐं इन हाशूअ खे लेटाइणो पवंदो। सभ खां पहिरियां असांखे मीर जो बंदोबस्तु करणो पवंदो। उन खां पोइ ॿियनि जी सार लहंदासीं। कंहिं हिक जे पुठियां नाहे लॻणो। शिकार ते निकिरंदासीं, जेको साम्हूं आयो उन खे ढेर करे छॾींदासीं। त पोइ तयारी करे छॾ गुरु।
अॼु राति 9 बजे ॻोठ में दाख़िल थी इन मीर जो सीनो परूण करे राणीअ खे पाण सां गॾु वठी ईंदासीं उन खां पोइ ॿियो कमु कंदासीं। मुंहिंजो अंदाज़ो आहे त नवाब खान कूड़ो केस ठाहे सूबेदार असद खे तुंहिंजे पुठियां लॻाईंदो ऐं जे तूं पुलिस जे रुख चढ़ी आहे न त इहे नवाब जा कुता न असांखे छॾींदा न बहाल खान खे छॾींदा। तूं बेफ़िक्र थी तुर हाणे भली पूरे ज़िले जी पुलिस असांजे पोयां लॻाई पर जेसि ताईं असां पंहिंजो मक़सद हासिल न कंदासीं उन पुलिस खे हथ कॾहिं बि कोन ॾींदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।